आकाश अंसारी जूं सिटूं आहिनि त जॾहिं कंहिं बि बादल वलहारियूं वसायूं अलाए छो अव्हां जूं अखियूं यादि आयूं ऐं जॾहिं चंड चोॾस कयूं चिल विलायूं अलाए छो अव्हां जूं अखियूं यादि आयूं ऐं जॾहिं कंहिं बि कोयल असुर वे लॻायो जॾहिं कंहिं बि कोयल असुर वे लॻायो तॾहिं विल वेतर पिछोड़ो वधायो ऐं जॾहिं माक मुखड़ियूं भिनीअ जो भिॼायूं अलाए छो अव्हां जूं अखियूं यादि आयूं ऐं जॾहिं तोसां नेणनि जो नातो छिनो हो तॾहिं दूर आकाश केॾो रुनो हो जॾहिं जीउ झोरण ही आयूं जुदायूं अलाए छो अव्हां जूं अखियूं यादि आयूं ऐं यकीनन उहे अखियूं बि यादि अचनि थियूं उहे अखियूं जेके असां खां विछड़ी वञनि थियूं उहे अखियूं जेके हेॾा सारा ख़्वाब ॾिसनि थियूं उहे अखियूं जेके ख़ासि तौर ते लेखकनि जूं अदीबनि जूं अखियूं थियनि थियूं उहे न सिर्फ़ु पंहिंजे हाल में पर माज़ी में वञी बि झाती पाए अचनि थियूं ऐं उन्हनि ई अदीबनि मां रोशन तुनियो साहिबु बि हिकु हो। रोशन तुनियो साहिबु जहिड़ा जेके कहाणीकार आहिनि उन्हनि जे लाइ जॾहिं असां ॻाल्हायूं था त असांखे लफ़्ज़नि जो ॼणो महसूसु थिए थो त तुज़ इस्तेमालु कयूं था उन्हनि खे असां ज़ाया नथा कयूं छो त हुन जीअं लफ़्ज़नि जो तक़दुस रखियो आहे हू अहिड़ो कहाणीकार हुयो जेको पंहिंजे लफ़्ज़नि जे ज़रिए पढ़ंदड़ खे रुआरे बि थो त खिलाए बि थो ऐं मां सम्झां थो लफ़्ज़नि जे ज़रिए कंहिंखे रुआरणु ऐं खिलाइणु को एॾो सवलो कमु कोन्हे को ॿिए जा दुख ऐं दर्द पंहिंजे सीने में खणी पाण महसूसु करे ऐं उनखां मां सम्झां थो जेको राइटर आहे उहो कॾहिं कॾहिं कंहिं अहिड़े किरदार जी कथा लिखंदे लिखंदे पाण रोई बि पवंदो आहे त मां सम्झां थो रोशन तुनियो साहिब जूं खोड़ सारियूं अहिड़ियूं कहाणियूं आहिनि जेके यकीननि छिरकाईंदड़ कहाणियूं आहिनि जो तालुक़ु पढ़ण सां आहे ऐं हीअ किताबु जेतोणीकि मां सॼो किताबु त कोन पढ़ियो आहे पर जेके मां 2 या 3 कहाणियूं पढ़ी सघियो आहियां उन में हक़ीक़त इहा आहे त नगर चने असांजे दोस्त जंहिं रूह सां उन्हनि खे उर्दूअ में तर्जुमो कयो आहे छो त तर्जुमो नगर चनो पाण तख़लीक़कार बि आहे पर हिकिड़े तख़लीक़कार लाइ तर्जुमो करणु वरी अञा वधीक ॾुखियो हूंदो आहे ऐं तर्जुमो न सिर्फ़ु हिकिड़ी ॿोलीअ खे ॿी ॿोलीअ में असां तर्जुमो कयूं था पर हिकिड़ी ॿोलीअ जा सभु लहजा सभु जेके ईडियम्स ऐं अहसास ख़ासि तौर ते जेके हुन राइटर ॾिना आहिनि उहे असां तर्जुमो कयूं था ऐं मां सम्झां थो इहा वॾी कामयाबी आहे कंहिं बि माण्हूअ जी त उहो अहिड़े वॾे राइटर जा उहे सभु अहसास घणे हद ताईं कामयाबु थी वञे त उहे ट्रांसलेट बि करी वञे छो त लफ़्ज़नि खे ट्रांसलेट करणु त सवलो आहे पर उन्हनि अहसासनि खे ट्रांसलेट करणु मां सम्झां थो तमामु घणो ॾुखियो आहे ऐं ॿी ॿोलीअ मां ख़ासि तौर ते उहा ॿोली जेका असांजी मदर टंग कोन्हे का असां सिंधीअ में त तर्जुमो करे सघूं था ॿियनि ॿोलियुनि खे पर वरी सिंधीअ मां जॾहिं उर्दू में कयूं था त उहो ज़ाहिर आहे अञा वधीक मुश्किल कमु थिए थो उर्दू में बि गिरफ़ खपे थी मां नगर चने साहिब खे मुबारक बि ॾींदुमि हिन हवाले सां त हुन जंहिं अंदाज़ सां असांजी रोशन तुनियो साहिब जूं कहाणियूं तर्जुमो कयूं आहिनि उहो तमामु भरपूर हुन कोशिशि कई आहे ऐं ॾाढी